हो मुझो खट्टी आयो खैर सा हो जमालो। अस्सलाम वालेकुम धरती जो जमालो वाह वाह जमालो में मां सभिनी खे भली कार चवंदुसि ऐं हिन वक़्तु स्टार्ट थी चुको आहे असांजो प्रोग्राम ऐं जंहिंजो पहिरियों सेगमेंट हूंदो आहे शौक़िया सिंगर ऐं शौक़िया सिंगर में अव्हां पंहिंजो आवाज़ आज़माईंदा आहियो त तव्हां वाकई केतिरे सुर में आहियो या तव्हां खां कंहिं ॿिया माण्हू सुरीला आहिनि। सो कॉल्स जो सिलसिलो स्टार्ट में ई शुरू थी वेंदो आहे जीअं ई पाण ऑन एयर ईंदा आहियूं त असांखे इन खां अॻु में ई कॉल्स शुरू थी वेंदियूं आहिनि। सो काफ़ी असांजा जेके नाज़रीन आहिनि पुछंदा आहिनि त भई असां कॾहिं कॉल असांजी शामिलु थींदी त बाबा थींदी बिल्कुलु थींदी ऐं हिन वक़्तु शामिलु थियण वारियूं आहिनि कॉल्स। इन जे करे पहिरियां अव्हांखे नंढड़ी हिकिड़ी कोशिशि कंदा आहियूं पोइ के पसंदि न कयो आहे दर्द खे वणी विया आहियूं छो धिकारी थी दुनिया के जो छा खणी विया आहियूं। के पसंदि न कयो आहे दर्द खे वणी विया आहियूं छो धिकारी थी दुनिया के जो छा खणी विया आहियूं। प्यारो असांखे शायदि करण कोन आयो आ सदमा सूर सही बि मरण कोन आयो आ। अॼुकल्ह रोंदे रोंदे बस वक्त पियो गुज़रे दिल खे दिलासा ॾींदे बस वक्त पियो गुज़रे बस वक्त पियो गुज़रे। को चई वञे तानो कंहिंखे को हणी विया आहियूं छो धिकारे थी दुनिया कंहिंजो छा खणी विया आहियूं। ॾिसूं था त हिन वक़्तु लाइन ते केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हैदराबाद छा हाल आहे ख़ैरियत जी बाबा बिल्कुलु ठीकु आहे। केरु पिया ॻाल्हाइनि? अदा सजाद हुसैन खोसो ॻाल्हायां थो कराची खां। फिदा हुसैन? सजाद हुसैन खोसो। सजाद हुसैन खोसो जी सजाद वाह सजाद वाह तव्हांजी कॉल शामिल आहे हिन वक़्तु असांजे प्रोग्राम में शौक़िया सिंगर सेगमेंट में तव्हां असां सां गॾु आहियो। छा था ॿुधायो? जी अदा सॉन्ग ॿुधाईंदासीं भाउ। जी ॿुधायो। सारी दुश्मन जी तेरी चाल या कहीं मुखालिफ हुलाई इहा ॻाल्हि या को न ॾिसां कयो प्यार तोखे छॾे को न ॾिसां कयो प्यार तोखे छॾे। सारी दुश्मन जी ओ पिरी चाल या कहीं मुखालिफ हुलाई इहा ॻाल्हि या को न ॾिसां कयो प्यार तोखे छॾे को न ॾिसां कयो प्यार तोखे छॾे। कॾहिं भला थियो साबित आहे माण्हुनि जी इहा आदत आहे। कॾहिं भला थियो साबित आहे माण्हुनि जी इहा आदत आहे। कूड़ लॻंदो पियो अहिड़ो त हर साल वा कंहिं मुखालिफ़ हुलाई इहा ॻाल्हि या को न ॾिसां कयो प्यार तोखे छॾे को न ॾिसां कयो प्यार तोखे छॾे। जी सजाद हुसैन सुठो कलाम ॿुधायो आहे सजाद वाह तव्हां ऐं कोशिशि बहितरीनु कई आहे शौक़िया सिंगर सेगमेंट में एतिरो त बहितरीनु हुजणु एतिरो त आवाज़ु हुजणु घुरिजे घटि में घटि सजाद भाउ जंहिं सुर में गानो असांखे ॿुधायो आहे। ऐं हिन सां गॾोगॾु असांखे खोड़ सारियूं कॉल्स त अचनि थियूं पर मां चाहींदुसि त अॼु अहिड़ो कॉलर अचे जो ईअं लॻे त वाह 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 मतिलबु पंहिंजे हुन आवाज़ जे सुरनि सां मजबूर करे असांखे बार बार वाह वाह चवण ते। सो सजाद हुसैन पंहिंजो पाण मल्हायो आहे ऐं हिन वक़्तु लाइन ते सुधा केरु आहे। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। नैना थी ॻाल्हायां कराची मां। जी अदी नैना कीअं आहियो? ठीकु आहे तव्हां ॿुधायो था? मां बिल्कुलु ठीकु आहियां। नात ॿुधाईंदो? जी जी ॿुधायो।
तेरे आशिक इतने सारे हैं ये फलक पर जितने तारे, तेरे आशिक इतने सारे हैं फलक पर जितने हो गए हैं जितने। अदा वाला तुम हाँ हाँ बराचो। तो या तेरे आशिक इतने सारे हैं फलक पर जितने तारे, तेरे आशिक इतने सारे हैं फलक पर जितने तारे, हो रहे हैं तुझ पे कुर्बा कह रहे हैं देखो सारे, रसूल अल्लाह तेरे चाहने वालों की खैर, या रसूल अल्लाह तेरे चाहने वालों की अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। सब गुलामों का भला हो, सब गुलामों का भला, सब करे बेगासी से, या रसूल अल्लाह तेरे चाहने वालों की खैर, या रसूल अल्लाह तेरे चाहने वालों की खैर, या खुदा ऊंचा पर्वत में इस्लाम हो, या खुदा आलम में ऊंचा पर्वत में इस्लाम हो, दुश्मनाने भी मुसलमानों से हो मगलूबों से, दुश्मनाने भी मुसलमानों से हो मगलूबों से, या रसूल अल्लाह तेरे चाहने वालों की खैर, या रसूल अल्लाह तेरे चाहने वालों की खैर। सब गुलामों का भला हो, सब गुलामों का भला, सब करे बाकी से, या रसूल अल्लाह तेरे चाहने वालों की खैर, या रसूल अल्लाह तेरे चाहने वालों की खैर, या रसूल अल्लाह तेरे चाहने वालों की खैर। जी नैना अॼु स्टार्ट में अलाए छो अधी नैना असांजी मुंझी वई ऐं थोड़ी मुश्किल है ना। हाँ मुश्किल आहे पर तव्हां हिन खां अॻु में जेके बि पढ़ंदा आया आहियो चवंदा आया आहियो उहो ॾाढा ज़बरदस्त तयारी सां पढ़ंदा आया आहियो चवंदा आहियो ऐं तव्हां खटंदा आया आहियो। सो अॼु बि नेठि सेकेंड टाइम तव्हां वरी ॿीहर कोशिशि कई त बहितर आहे कोशिशि कयो त आईंदा मतिलबु जॾहिं ईअं नैना अचे त बाक़ाइदे अचे। तमामु सुठो। ऐं सजाद हुसैन नैना असांखे 2 कॉल्स अची चुकियूं आहिनि। सो ॾिसूं था त हिन वक़्तु टी कॉल कहिड़ी आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम सर, छा हाल आहे? जी जी बिल्कुलु तव्हां ॿुधायो। सर गुलाम रसूल पंवार। साईं गुलाम रसूल साहब कीअं आहियो? साईं अल्हम्दुलिल्लाह ख़ुशि आहियो? ख़ैर? हा हा बिल्कुलु बिल्कुलु। अॼु भला साईं हिन सेगमेंट में असांजे दिलि चयो असां बि नात चऊं भला। हा जी जी साईं बिस्मिल्लाह। बिस्मिल्लाह रहमान। अल्लाह ही अल्लाह चओ भली मिठड़ो मुहम्मद वयो मिली कुर्ब मजारूं कलम पढ़ी तामन दिलबर की अजली। अल्लाह ही अल्लाह मिली मुहम्मद वयो असांखे अल्लाह कई एहसानी पार कया कई उम्मत जायत मोला कई मेहरबानी रहमत जी वई हवा गुली मिठड़ो मुहम्मद वयो मिली कुर्ब मजारूं कलम पढ़ी तामन दिलबर की अजली। अल्लाह ही अल्लाह। माशाल्लाह साईं गुलाम रसूल पंवर साहब तव्हां माशाल्लाह हरफन मौला आहियो। तव्हांजो त आवाज़ बि सुर में आहे ऐं बहितरीनु तव्हां हिन सेगमेंट में पाण निभायो आहे मल्हायो आहे। सो असांखे 3 कॉल्स शामिल थी चुकियूं आहिनि। अञा बि असां कॉल्स वठंदासीं। टाइम असां वटि आहे। जल्दी जल्दी असांखे कॉल कयो ऐं तव्हां स्क्रीन ते ॾिनल नंबर ते डायल कयो, यानी कि मोबाइल खणो नंबर डायल कयो ऐं शामिल थी वञो। जी हिन वक़्तु कॉल आई आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी भाउ केरु पिया ॻाल्हाइनि? मां तुफ़ैल अहमद। जी तुफ़ैल भाउ छा था ॿुधायो? ईअं नात
ॿुधायो। हेलो, शायद वॉइस जो प्रॉब्लम आहे या कुछ आहे जो असांखे आवाज़ अदा तुफ़िल। इहो सल्लल्लाहु असां वटि बि माशाल्लाह अहिड़ा वेठा आहिनि जेके ॿुधनि था तव्हांजो ख़ामोशी आहे त बि माना कॉल उहा ई हलंदी आहे। तव्हां न कुझु ॿुधायो था ऐं असां वटि तव्हां बि माशाल्लाह ऐं असां वटि बि सेम कमु आहे। त कोशिशि कयो त तव्हां जेकॾहिं पार्टिसिपेट कयो था त हीउ वक़्तु एतिरो क़ीमती हूंदो आहे। उन वक़्तु तव्हांजी जॾहिं कॉल हिकु त मुश्किल सां लॻंदी आहे ऐं जीअं लॻी वञे ऐं तव्हांखे जेको कुझु बि तव्हां ॿुधाइणु चाहियो था त जल्दी में उहो पार्टिसिपेट कयो त ॿिए जो बि टाइम जीअं मतिलबु ॿिया असांजा कॉलर असां तव्हांजे लाइ वेठा आहियूं पर जेके ॿिया कॉलर्स वीचारा कॉल कंदा आहिनि न उन्हनि जो टाइम वॾो क़ीमती आहे। लाइन ते सूं त केरु आहे? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, कैसे हैं? जी मैं बिल्कुल ठीक हूँ, आप सुनाए कैसी हैं? मैं बिल्कुल ठीक, अल्लाह का शुक्र। जी फिरोजा बात कर रही हूँ। जी फिरोजा, क्या सुनाएंगी अभी आप? आज मैं आपको आज सब नात सुना रहे हैं तो मैं भी एक नात सुनाऊंगी। अच्छा माशाल्लाह, आज नैना ने स्टार्ट करिए तो माशाल्लाह सब नात पढ़ रहे हैं। जी आप सुनाए। नजर आते हैं हर ज़र्रे में नज़ारे मोहम्मद के, कमर में शम्स में हर गुल में है जलवे मोहम्मद के। गुनाहगारों हमारा है ताल्लुक दो करीमों से, ना रखो खौफ महशर का इशारे मोहम्मद के। मुसलमानों चलो रल मिल के अपनी झोलियां भर लो, निछावर हो रही है रहमत सदके मोहम्मद के। ना दौलत की ना शाही की ना हूरों की तलब मुझको, नालू सारी खुदाई भी वचारे मोहम्मद के। आकर के ख्वार हैं बदकार हैं सियाकार आसी हैं, मगर कुछ हम नहीं हमको के बंदे अल्लाह के। नजर आते हैं हर ज़र्रे में नज़ारे मोहम्मद के। माशाल्लाह फिरोज़ा, हींअर रमज़ान बि अनक़रीबन अचण वारो आहे ऐं असांजे हिन सेगमेंट में ईअं सम्झो हिननि पंहिंजी आवाज़ जी प्रैक्टिस करे छॾी। नात अॼु त माशाल्लाह पहिरियों दफ़ो ईअं थियो आहे जो नैना, ग़ुलाम रसूल, पांवर ऐं अदो तुफ़ैल बि नात पढ़णु चाहे पर उन्हनि जो आवाज़ शायदि राब्तो न थी सघियो ऐं फिरोज़ा बि नात पढ़ो। हिन वक़्तु ॾिसूं था लाइन ते केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम साईं। जी साईं, लाइन कटिजी वई आहे ऐं हिन वक़्तु ईंदासीं फ़ैसिले तरफ़। आवाज़ जो कॉम्पिटिशन हूंदो आहे, जंहिंजो आवाज़ु सुठो हूंदो आहे, जंहिंजो आवाज़ु सुर में हूंदो आहे। माशाल्लाह हूअं त नैना जो बि आवाज़ु सुठो आहे पर नैना कंटिन्यू खटंदी अचे पई हिन ई सेगमेंट में। अॼु थोरो नैना मुंझी बि वई, हिन जे करे ॿीहर असां हुनखे मौक़ो न थिए। पर अॼु जेको विनर आहे उहो आहे जंहिं पहिरीं कॉल कई, सजाद हुसैन। ब्रेक जो वक़्तु आहे, काॾे बि हुननि जो मूंसां गॾु रहिजो। धरतीअ जमालो, वाह वाह जमालो। भली कार अवां सभिनीनि खे। ऐं हिन वक़्तु स्क्रीन ते असां हिकिड़ो अखर लिखंदा आहियूं ऐं अवां 20 सेकेंड्स में लफ़्ज़ ठाहींदा आहियो जंहिंखे असां अल्फ़ाबेट सेगमेंट चवंदा आहियूं। ऐं तव्हां अॼु पहिरियों अखर मां सोचां त स्क्रीन ते ॾेई छॾियो
त कहिड़ो अखर आहे ताकी फर्स्ट कॉलर जेको आहे उनखे ख़बर पवे। मां चाहींदुसि स्क्रीन ते अखर प्ले कयो वञे ऐं टे टोपी अखर आहे जेको मां ॾिसो पिया। सभ खां पहिरियां जेको बि असांखे कॉल कंदो टे टोपी अखर सां उनखे वर्ड्स ठाहिणा पवंदा, लफ़्ज़ चवणा पवंदा। ऐं टॉप स्कोर बि मां तव्हांखे ॿुधाईंदो रहंदो। टॉप स्कोर आहे 75 75 टॉप स्कोर आहे। ऐं तव्हां पर इहो टॉप स्कोर ज़रूरी न आहे त तव्हां टोड़ियो, तव्हां अॼु ई विन कयो त बि काफ़ी आहे। सो काफ़ी ॾींहंनि खां ई टॉप स्कोर हलंदो पियो अचे 75, पर हिन महिल ताईं हिनखे कोई बि बीट न करे सघियो आहे। ऐं लाइन ते सुठा केरु आहे? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम अदा। जी यदि नरगिस चांडू था लॻो? जी अदा बिल्कुलु। जी यदि नरगिस रेगुलर कॉलर आहिनि असांजूं ऐं हिननि बि 75 स्कोर त अफरोज़ मक्सी जो आहे, पर नरगिस चांडियो बि 75 कयो आहे, यानी कि हिननि बीट त न कयो पर हुनजे बराबरि आहियूं। सो अॼु ॾिसूं था त टे टोपी सां अव्हांजो हीउ जेको अखर आहे तव्हां केतिरो स्कोर करे सघो थियूं। टाइम तव्हां हींअर स्टार्ट थींदो। 1 2 3 गो। ट्रॉफी टोपी टोरानी की मुंह टाली ट्रेवल टक्कर ट्राली के टांगो टाम टमाटो ट्रिपली ट्रॉफी कपाल सबको टावर तो टावी टावी टोपी टावर टामो टाटा ट्रेन टोपी टक्को टोटी टीवी टक्कर टेट टेव थ्रियो ट्रियो टक्कर टोमेटो टूटी से सुल्तान प्रॉपर्टी की टक्कर टोटल टाइम टाइट टाइम टक टाइम टूट टेबल टीको टक्कर कैन टू टिप टिप टेस्ट टोटी टूट 71 रिपीट। ओ हो 71 मां असां कट कयूं था 9 त माशाअल्लाह वॾो स्कोर थी वियो, पर 9 तव्हां रिपीट कया आहिनि। थोरो त कोशिशि कयो आहे। ॾिसूं था अॼु हिननि जो केरु हिननि खे बीट कंदो। ऐं अॼु बि ही सुठो स्कोर आहे। 62 स्कोर आहे। ऐं बीट केरु करे थो न 62 खे, सो ख़बर पवंदी। बाक़ाइदे अॼु बि मुक़ाबिलो थींदो ऐं जेकॾहिं कोई 62 बुक करे थो त वाह 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 वाह। जी लाइन ते सुठा केरु आहे? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी केरु पिया ॻाल्हाइनि? अफरोज मक्सी फ्रॉम सदाकत। अदी अफरोज मक्सी। बिल्कुलु अवां जो ई ज़िक्र थियो त टॉप स्कोर में जेको टॉपर हूंदो आहे उन जो ज़िक्र थींदो रहंदो आहे। ऐं हिन वक़्तु अव्हांजी जेका कॉम्पिटेटर आहे नरगिस चांडियो, उन अदी स्कोर कयो आहे 62 ऐं 9 हुनजा रिपीट हुया। सो कल्ह तव्हां ज़बरदस्त खेॾियूं, पर एतिरी स्पीड जे करे कुझु सम्झ में न आयो, जंहिंजे करे तव्हांजा 10 माइनस कयासीं। 17 माइनस कयो। घणा माइनस कयासीं? 17 17 माइनस कयासीं। ग़लती बि त तव्हां अहिड़ी कई। न 59 काथे, 76 मां तव्हांजा 10 अथव 66 थींदो। हलो इहो वरी कलो की ॻाल्हि त ठीकु आहे। अॼु तव्हांजो हींअर अखर आहे, स्कोर आहे 62 ऐं अखर अथव जीम जुती। ॾिसूं था त अॼु तव्हां केतिरो स्कोर कयो पई। 1 2 3 गो। जमाना सबर चला से यार जब जना चना चना चलिए सरिया जब तो जमा जमान जो जोला जोला जमाल जमाल चलिए जमा जमीन जमीन जोली जाना जमाल जमाल चला चला से यार जादू जादू जनसा देगर जाने जतो जनवरी जमाना जतो जहां चंदो चंदो जवाब जती दरबार जवाब जहाज जहाज जमाल चंदो जायसा जोला जनम दिलकी जंदर 71 हिननि बि 71 ई कयो आहे। ओ हो 71 मां 5 हिननि जा रिपीट आहिनि। ज़बरदस्त माशाअल्लाह। वाह 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 वाह। ॾाढो ज़बरदस्त कॉम्पिटिशन थी वियो, मज़ो अची वियो। ऐं बहितरीन ही ॿई अदियूं जेके खेॾंदियूं आहिनि, टॉप कंदियूं आहिनि। ऐं माशाअल्लाह अॼु बि
हिननि जी एतिरी बराबरी रही आहे जो अॼु बि हिननि 71 काउंट कया, पर उन में हुन अदी जा 11 रिपीट हुया ऐं हिन अदी जा 5 रिपीट, यानी के अॼु अदी अफरोज़ टॉप ते रही। अञा बि असां कॉल्स वठी सघूं था, अञा बि असां तव्हां कॉल कयो, पर हाणे हिन ॿिनि खां पोइ केरु कॉल कंदो, सो ॾिसूं था त पर कॉल करण वारा कंदा आहिनि, बाक़ाइदे कंदा आहिनि। लाइन ते सुठा केरु आहे? अस्सलाम वालेकुम। कॉम्पिटिशन कराईंदो। वालेकुम सलाम। जी अदा, केरु पिया ॻाल्हाइनि? सलीमाबाद। केरु? सलीमाबाद। जी अदा सलीम। सलीम तव्हां पंहिंजो अखर ॾिसो, नून नून सां, हा नून सां तव्हां खे 20 सेकंड्स में लफ़्ज़ ठाहिणा आहिनि। 1 2 3 शुरू। नुनत नुनत नुनवार नुनवान। असांखे नात ॿुधाइणी आहे बाबा, उहो त सेगमेंट ई ख़तम थी वियो, उहो त सेगमेंट ई ख़तम थी वियो। सो हिन वक़्तु असांखे 3 कॉल्स अची चुकियूं आहिनि ऐं नरगिस चांडियो, अफरोज़ बख्शी ऐं सलीम जेको नून सां न चई सघियो, चौथी कॉल कई आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम हैदर भाई, छा हाल आहे? मां बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हां ॿुधायो? अल्लाह ख़ैर कयो, दुआ तव्हां ख़ुशि आहियो? वॾा जी जी, नालो छा आहे? राशिद चांडियो फ्राम वर। हा राशिद भाउ, किथे आहियां? बस वाह हिते पोयो लॻा था चऊं पिया। जी, हींअर अव्हां जो अखर आहे दाल दर। दाल दर? दाल दर आहे, पर एतिरी स्पीड बि न हुजे जो सम्झ में कुझु बि न अचे, माइनस थी वेंदो तव्हांजो। जी हा, ठीकु आहे। ठीकु आहे, हींअर टाइम तव्हांजो स्टार्ट थिए थो। 1 2 3 गो। दर दवा दर्द दग दौलत दोखो दौलत दादन दूदो दाल दम दरिया दोजक दोवानो दीदार दल दल दलाई दलावर दरड़ दला दर्शन दामन दल पर दोलाई दोस्ती दकाम दमादम दहान दाग दंबू दलासो दमन दलासी दीवान की दीदन दोहू दलाल दफर दानो दोस्त दमाल दाल दोलो दरमान दोरो दुआ दाई 60 मां 3 रिपीट अवां जा आहिनि, यानी कि 57 अवां जो स्कोर आहे ऐं 66 अफरोज़ मक्सी ऐं 62 नरगिस चांडियो आहे। अञा बि तव्हां जेकॾहिं सम्झो था त तव्हां बीट करे सघो था अफरोज़ मक्सी ऐं नरगिस चांडियो खे, त तव्हां जल्दी असांखे कॉल करे शामिल थी वञो असांजे हिन सेगमेंट में, जंहिंजो नालो आहे अल्फाबेट। सो जेकॾहिं तव्हां कॉल न कंदव त पोइ मूंखे जल्दी में फ़ैसिलो ॿुधाइणो पवंदो। ठीकु आहे, त पोइ अचूं था अॼु फ़ैसिले ते त केरु विनर आहे। ख़बर आहे अव्हांखे, पर नाले वठण में अञा बि सुठो लॻंदो। सो हिन वक़्तु अॼु जो जेको विनर आहे उनजो नालो आहे अफरोज़ मक्सी। ब्रेक जो वक़्तु आहे, काॾे बि न वञिजो, मूंसां गॾु रहिजो। मोटी थो चवां, धरतीअ जमालो, वाह वाह जमालो। शेरो शायरी सेगमेंट में भलीकार रवां सभिनीनि खे। ऐं हिन वक़्तु उन टाइम में असां अची विया आहियूं जंहिंमें सिर्फ़ु इंटेलेक्चुअल क़िस्म जा माण्हू जाॻंदा आहिनि, बाक़ाइदे असांजे हिन सेगमेंट में बि हिसो वठंदा आहिनि ऐं न रुॻो हिसो वठंदा आहिनि, पर लुत्फ़ अंदोज़ थींदा बि आहिनि ऐं असांखे कराईंदा बि आहिनि। सो हिन वक़्तु असांखे तव्हां कॉल करे सघो था जल्दी जल्दी में, जेके दोस्त जेके असांजूं अदियूं। ऐं हिन वक़्तु असांजो नंबर स्क्रीन ते अचे पियो, तव्हां डायल करे शामिल थी सघो था हिन सेगमेंट में, जंहिंजो नालो आहे शेरो शायरी। हुई मुद्दत के गालिब मर गया पर याद आता है वो हर एक बात पे कहना कि यूं होता तो क्या होता। न था कुछ तो खुदा था, कुछ ना होता तो खुदा होता। डुबोया मुझको होने ने, न होता मैं तो क्या होता। हुआ जब गम से यूं बेहिस तो गम क्या सर के कटने का।
न होता अगर जुदा तन से तो जानों पर धरा होता, न था कुछ तो खुदा था, कुछ न होता खुदा होता। सो शेरो शायरी हलंदी रहंदी। अवां असांखे कॉल कंदा रहो ऐं पहिरीं कॉल ॾिसूं था कंहिंजी आहे, कहिड़े शहर खां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सारा बात कर रही हूँ सक्कर से। जी सारा, कैसी हैं आप? अल्लाह का शुक्र है, ठीक हूँ। क्या सुनाएंगे आप? लफ्ज इंसान के गुलाम होते हैं बोलने से पहले, बोलने के बाद इंसान अपने लफ्ज़ों का गुलाम बन जाता है। ज़बान की हिफाजत दौलत से ज़्यादा मुश्किल है। किसी का इश्क किसी का ख्याल थे हम भी, गए दिनों में बहुत बाकमाल थे हम भी। हमारी खोज में रहती थीं तितलियां अक्सर, कि अपने शहर का हुस्नो जमाल थे हम भी। ज़मीं की गोद में सर रख के सो गए आखिर, तुम्हारे हिज्र में कितने निढाल थे हम भी। और झूठ बोलकर जीत जाने से बेहतर है इंसान सच बोलकर हार जाए। फराज की गजल के कुछ शेर हैं। सुना है बोले तो बातों से फूल झड़ते हैं, सुना है बोले तो बातों से फूल झड़ते हैं। ये बात है तो चलो बात करके देखते हैं। ये बात है तो चलो बात करके देखते हैं। सुना है दिन को उसे तितलियां सताती हैं, सुना है दिन को उसे तितलियां सताती हैं। सुना है रात को जुगनू ठहर के देखते हैं। सुना है रब्त है उसको खराब हालों से, सुना है रब्त है उसको खराब हालों से। हम उसके शहर में कुछ दिन ठहर के देखते हैं। वाह। सुना है उसके बदन की तराश ऐसी है, सुना है उसके बदन की तराश ऐसी है कि लोग अपनी क़बाएं कतर के देखते हैं। ये बात है तो चलो बात करके देखते हैं। हम उसके शहर में कुछ दिन ठहर के देखते हैं। हम उसके शहर में कुछ दिन ठहर के देखते हैं। सारा सखर मां असांखे कॉल कंदी आहे ऐं हुननि सभ खां पहिरीं कॉल कई शेरो शायरी सेगमेंट में। सो अब हम जल्दी असां जे हिन सेगमेंट में शामिल थी सघो था। ॿुधाए सघो था दुनिया जे कहिड़े बि शाइर जी पोइट्री, या जेकॾहिं तव्हां पाण पोइट्री कंदड़ आहियो त इहो त अञा बि सोने ते सुहागो आहे। लाइन ते असूं था, केरु आहे? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी फिरोजा बात कर रही हूँ। फेरोजा, कैसी हैं आप? मैं ठीक हूँ, अल्लाह का शुक्र है। फेरोजा, क्या सुनाएंगे आज आप? जी मैं गजल सुना रही हूँ आपको। जी। तज़ादे जज्बात में ये नाजुक मकाम आया तो क्या करोगे। मैं रो रहा हूँ तुम हंस रहे हो, मैं मुस्कुराया तो क्या करोगे। मुझे तो इस दर्जा वक्त रुखसत सुकून की तलकीन कर रहे हो, मगर कुछ अपने लिए भी सोचा है। मैं याद आया तो क्या करोगे। मैं याद आया तो कुछ अपने दिल पर भी जख्म खाओ, मेरे लहू से बहार कब तक। कुछ अपने दिल पर भी जख्म खाओ, मेरे लहू से बहार कब तक। मुझे सहारा बनाने वालों मैं लड़खड़ाया तो क्या करोगे। वाह। तुम्हारे जलवों की रोशनी में नजर की हैरानियां मुसल्लम, मगर किसी ने नजर के बदले दिल आजमाया तो क्या करोगे। अभी तो तनकीद हो रही है मेरे मिजाजे जुनू पे, लेकिन तुम्हारी जुल्फों की बरहमी का सवाल आया तो क्या करोगे। उतर तो सकते हो पार, लेकिन माल पर भी निगाह कर लो। खुदा न करदा सुकून साहिल न रास आया तो क्या करोगे। अभी तो दामन छुड़ा रहे हो, बिगड़ के काबुल से जा रहे हो,
मगर कभी दिल की धड़कनों में शरीक पाया तो क्या करोगे। वाह फेरोज़ा, ॾाढो सुठो, तमामु बहितरीनु पोइट्री जो ख़्याल जेको हूंदो आहे, मेन ख़्याल जी अहमियत हूंदी आहे। तव्हांजो ख़्याल छा आहे, सोच छा आहे, थॉट छा आहे। सो ॾाढा ज़बरदस्त थॉट्स ही अॼु खणी ईंदियूं आहिनि सारा ऐं फेरोज़ा। मीर मेमून साहब असां ॻाल्हाए नाराज़ थी वियो, अलाए छो मीर मेमून साहब जी कॉल ई नथी अचे। ॾाढो सुठो मीर मेमून साहब असांखे शेर ॿुधाईंदा हुया, अलाए छो मीर साहब जा जेकॾहिं कोई दोस्त हुजनि त उन्हनि खे ज़रूरु ॿुधाया। हैदराबाद तव्हांखे यादि पियो करे। लाइन ते सुधा केरु आहे? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। फरीद मोहम्मद शाहीन, सखर एयरपोर्ट। फरीद जी शाहीन, फरीद मोहम्मद शाहीन जी, फरीद मोहम्मद शाहीन जी। मर गए तो कब्रिस्तान में दफना के चल गए, मर गए तो कब्रिस्तान में दफना के चल दिए, न सलाम न दुआ न हाल पूछा ही नहीं, कितने बेवफा हैं ये जमाने वाले। वाह साईं वाह, वाह फरीद मोहम्मद साईं वाह। शेर तव्हां पढ़ियो ऐं जल्दी में कॉल बि ड्रॉप थी वई। अञा ॿुधण जी हुई तमन्ना त ॿुधूं आवांगे। सो सारा फेरोज़ा फरीद मोहम्मद बाजन जूं कॉल्स आयूं आहिनि जिन पार्टिसिपेट कयो आहे शेरो शायरी सेगमेंट में। लाइन ते सुधा केरु आहे? अस्सलाम वालेकुम। मर्द भी कोई पूरी जीत नहीं चाहे, मर्द भी कोई पूरी जीत नहीं चाहे, प्यार की इजाजत है मगर उसके बावजूद सारी जिंदगी एक के साथ गुजार देते हैं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हरी सिंधु मां बिल्कुलु ठीकु आहियां। काफ़ी टाइम खां पोइ गैर हाज़ुर हुयो, वधीक ख़ैर त हुयो? भाऊ कॉल ही न पई लगे। ओहो कॉल न पई लगे। छा था ॿुधायो अॼु? भाऊ कुछ अशार आहिनि, ठीकु आहे, ऐं विच में फोन कटिजो न। न न असां फोन न कटिजो अदी सिद्धू जी। जी ठीकु आहे भाऊ। जी हा मोहब्बत जिन जे मन में से मेरा की न थियनि, मोहब्बत जिन जे मन में से मेरा की न थियनि, अवल धणी सजदो अल्लाह खे पोइ ख़ल्क़ जी ख़िदमत कनि, उहे कीन वली थियनि जिन इश्क कयो अल्लाह सां। वाह। त हिकिड़ो ॿियो इशारा। पर्दा आंखों से हटाने में बहुत देर लगी, हमें दुनिया नजर आने में बहुत देर लगी, नजर आता है जो वैसा नहीं होता शख्स, खुद को ये बात बताने में बहुत देर लगी। वाह। अदा मुंहिंजी नंढड़ी को शेर थी ॿुधाइण चाहे। हा हा ॿुधायो। हा भाऊ। हेलो हेलो, कीअं आहियो तव्हां? मां ठीकु आहियां, तव्हां ठीकु आहियो? हा मां बि ठीकु आहियां, मां ठीकु आहियां, तॾहिं त शो में आयो आहियां। ठीक है, शेर थी बताया। हाँ बताओ। किसी ने बर्फ से पूछा तुम हर वक्त इतनी ठंडी कैसे रह लेती हो? बर्फ ने बड़ा अच्छा जवाब दिया, मेरा माजी भी पानी और मुस्तकबिल भी पानी है तो गर्मी किस बात की? इसी तरह इंसान का माजी भी मिट्टी और मुस्तकबिल भी मिट्टी है तो फिर गुरूर किस बात का है? वाह 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 वाह। नालो छा है बाबा? कोनेन फातिमा। कोनेन फातिमा ॾाढो ज़बरदस्त थिंक आहे मुंहिंजी, ऐं इहो इंशाल्लाह ताला अॼु तव्हां थियोरिटिकल लफ़्ज़ चया आहिनि, सुभाणे हिन ते प्रैक्टिकल अमल कजो। शाबाश बेटा, थैंक यू सो मच। अदी सिंधु तव्हां कॉल कंदा आहियो ऐं हिन वक़्तु असांखे 4 कॉलर थी चुका आहिनि। सो अञा बि असां कॉल्स वठी सघूं था जेकॾहिं तव्हां असांजे हिन नंबर ते कॉल कयो त। लाइन ते सुधा केरु आहे? हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अब्दुल शकूर ॻाल्हायां पियो बावड़े खां। केरु बा? अब्दुल शकूर बावड़े खां। अब्दुल शकूर। जी 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 साईं। हिकु नंढड़ा ॿ अल्फाज़ आहिनि। जी जी। कोई बन गया रौनक पक्कियां दी, कोई छोड़ के शीश महल चले आ, कोई पलिया नाजा नखरियां विच, कोई रेत गरम से तल चले आ, कोई भूल गया मकसद आमद दा, कोई करके मकसद हल चले आ, इते हर कोई ख़रीदा मुसाफिर है, कोई अज चले आ, कोई कल चले आ। वाह साईं वाह, अब्दुल शकूर साहब, थैंक यू।
थैंक यू अब्दुल शकूर, सिंधु, फरीद मोहम्मद, फेरोजा, सारा ही कॉलर्स कॉल करे चुका आहिन। वो इस अना में रहते हैं कि हम उनको उनसे मांगेंगे, हम इस गुरूर में रहते हैं कि अपनी चीजें मांगा नहीं करते। रास्तों का गुरूर तो देखो, ये मुझे लाइफ जो गुरूर पसंदीदा शेर था। रास्तों का गुरूर तो देखो जैसे उसकी गली को जाते हों। लाइन दे सूदा केरा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हुक्म मौजूद? सदा मौजूद। मीर शेख साहब, साईं मसीरा साईं मीर शेख साहब छो भला सर ता मन नाराजगी जा मूंसां भला? बस साईं दिल सां याद कयो त असां भी तव्हांजी दिल सां आहियूं। बाबा मीर शेख साहब जन जी हिकिड़ी ॻाल्हि एॾी ख़ूबसूरत आहे। मां मीर शेख साहब जॾहिं इहे सफ़ा ग़ाइबु थींदा आहिनि पोइ हालांकि इहा मूंखे ख़बर हूंदी न आहे त अलाए ॾिसनि था नथा ॾिसनि, टीवी ऑफ आहे, अलाए किथे रस्ते में आहिनि, बराबरि मां ज़िक्र कंदो आहियां ऐं मीर शेख साहब हाज़िर थींदा आहिनि। इहा साईं वॾी ॻाल्हि आहे। इहा दिल जी नज़र आहे, इहा प्यार आहे, इहा मोहबत आहे, इहो इख़लाक़ आहे, इहो अदब आहे। लख लाइक़ साईं, लख लाइक़। तव्हांखे असां ॾाढो मिस कंदा आहियूं। हक़ीक़त आहे हीउ सेगमेंट ईंदो आहे न मुंहिंजे दिमाग़ में मीर शेख साहब, भली मां लफ़्ज़ न बि खणा पर मीर शेख साहब तव्हां यादि ईंदा आहियो। छा था ॿुधायो सर? महिरबानी। सारी रात सुभान, सारी रात सुभान जागी जिन यादि कयो। वाह। उनजी अब्दुल लतीफ़ चवे मिटीअ लधो मान। वाह वाह। तोड़े कन सलाम अचो आसण उनजे। हा हा हा। तलबऊं ताते सबको अंदर करे को, ज़ाहिर पढ़े सबको अंदर पढ़े को। ये त मरे हर को सूलीअ चढ़े को। वाह वाह। मासूम मज़ो ई आहे को जो जीअरे मारे पाण खे। वाह साईं वाह। जंहिंजो मिसल न मिसाल को मज़ो तंहिंजो मान। अकुल ऐं दलील खां अॻिते ख़्याल उमाण। उतो ई का आण ऊनी ख़बर एजाज़ कयो। हाय हाय वाह एजाज़ साईं वाह। जी मुंहिंजा महबूब। हाँ थैंक यू सर। मीर शेख साहब जन भी असांजे हिन सेगमेंट में कॉल करे ऐं बाक़ाइदे ख़ूबसूरत असांखे शेरो शाइरी ॿुधाई ऐं ॾाढो सुठो अंदाज़ रखियो ऐं काफ़ी टाइम खां पोइ कॉल कई। सो सारा, फिरोज़ा, फरीद मोहम्मद, सिंधु, अब्दुल शकूर ऐं मीर शेख साहब ऐं हिन वक़्तु सुंदो लाइन ते केरु आहे? अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो। साईं गुलाम रसूल पंवर। साईं गुलाम रसूल पंवर साहब काॾे गायब थी वियो? तव्हांजे साम्हूं बीठा आहियो। वाह 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 वाह। अॼु तव्हांजो वाह जो मुक़ाबिलो थींदो मीर शेख साहब सां। साईं मीर शेख साहब सां को बि मुक़ाबिलो न आहे। साईं तव्हां असांजे लाइ बि क़ाबिल एतिराम आहियो, मीर शेख साहब बि। ऐं मां जीअं अर्ज़ु कयोमि कल्ह त कुझु असांजा अहिड़ा कॉलर आहिनि जेके इहो हिसाब बि न कंदा आहिनि त केरु खटे थो, पंहिंजी फीलिंग्स बयानु कंदा आहिनि। सो माशाल्लाह इन्हनि तव्हां बि उन्हनि मां ई आहियो ऐं मीर शेख साहब जन बि ईअं ई वॾा टॉलरेंस वारा माण्हू आहिनि। जी जी साईं। साईं बिस्मिल्लाह रहमान साईं। जी। मुमल राणे जा ॿ टे हिक ॿिए खे थोरा ॾोरा पाइनि उहे ॿुधायो। हा हा साईं हा ॿुधायो। क्षमा ॿारींदे शब पिर पाखूं कठियूं, मोट मरां थी मेंदरा राणा कारण रब। तुंहिंजी तात तलब कांग उॾारियम काक जा। वाह। वक्त सोरी दे वलहा भरी हाणे हाणे रही मूं राति विहाए ॾींहुं कयो। साईं राणो वरी जवाब पियो ॾिए त मूमल वेह माठ करे चरी चोर न मुंहिंजा चाक। राणो त अॻे ई रंज हुई वरी फटन मंझ ख़ैराक कई तोखे। छो भला साईं जी कॉल ड्रॉप थी वई? को नेटवर्क इशू जे करे साईं जी कॉल ड्रॉप थी वई। गुलाम रसूल पंवर साहब ॾाढो सुठो आयो पर तव्हांजी अद में असां
ख़ूबसूरत अव्हांजो ख़्यालु साम्हूं अची वियो बहितर, पर हिकिड़ो मज़ो जेको हुयो उहो ट्रांस उहा टुटी वई। सो हिन वक़्तु मजबूरी आहे, छा कजे। फ़ैसिलो ॾींदासीं सारा, फ़िरोज़ा, फ़रीद मोहम्मद, सिंधू, अब्दुल शकूर, मीर शेख, ग़ुलाम रसूल पंवर। तव्हां सभई असांजे लाइ क़ाबिल एतिराम आहियो, हिन में को बि शक कोन्हे को त अव्हांजी सोच, अव्हांजी पोइट्री पढ़ण जो अंदाज़ ॾाढो सुठो हूंदो आहे। पर जीअं त को हिकिड़ो विनर हूंदो आहे, इन जे करे ॿिया जेका बि तव्हां सभु ब्रॉड माइंडेड आहियो, इन जे करे तव्हांखे इहा परवाह बि न हूंदी आहे त अॼु मां न आहियां, खणी ॿियो इहा आहे। सो ईअं ई अॼु माशाल्लाह जो जेको विनर आहे, जंहिं ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ बयां ॾेखारियो, मीर शेख साहब। ब्रेक जो वक़्तु आहे, मोटी थो अचां, मूंसां गॾु रहिजो। धरती जमालो, वाह वाह जमालो। चार कलर जा बैलून्स हूंदा आहिनि, जंहिंमें तव्हांखे सिर्फ़ु हिकिड़ो कलर चूज़ करिणो पवंदो आहे, ऐं उनखां पोइ उनखे असां फाड़ींदा आहियूं। इन मां निकिरंदी आहे हिकिड़ी पर्ची, जंहिंमें लिखियलु हूंदो आहे या त विनर, या त लिखियलु हूंदो आहे त ॿिए दफ़े ट्राए कजो, या त लिखिबो आहे त कलर त सही चूज़ कयो आहे। सो हिन वक़्तु ॾिसूं था त तव्हांजे नसीब में छा थो निकिरे। छा इहो थो निकिरे त खटी आयो ख़ैर सां, या इहो थो निकिरे त बैलून जो कलर सही चूज़ कयो आहे, या इहो थो निकिरे त ॿिए दफ़े ट्राए कजो। सो ॾिसूं था हिन वक़्तु अव्हांजी कॉल हूंदी ऐं अव्हां ॿुधाईंदव त कहिड़े बैलून में विनर आहे, यानी की खटी आयो ख़ैर सां। हिन वक़्तु अव्हां ही ऑरेंज, पिंक, येलो ऐं रेड चऊं था हिनखे। ही आहे हूअं गहरो पिंक, पर रेड चऊं था, मुंझ थींदी आहे, हू लाइट पिंक आहे, ही गहरो पिंक आहे। सो हिन वक़्तु ॾिसूं था त असांखे पहिरीं कॉल कहिड़े शहर खां ईंदी, ऐं बाक़ाइदे लाइन ते सुठो करे। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम सलाम। सर, मैं मिसेस वाले बात कर रही हूँ सखर से। मिसेस वाले बात कर रही हूँ सखर से। जी जी, कौन सा कलर चूज करें? बैलून ऑरेंज। मिसेस, अच्छा नाम थोड़ा सा मैं समझ नहीं पा रहा। मिसेस साले, SALEH। SA, ओके, LES, सॉलेस। हिनने हिकु कलर चूज़ कयो, वो कलर आहे लाइन। अव्हां कॉल करे सघो था, असांखे बाक़ाइदे कॉल करे सघो था, ऐं लाइन ते सुधा केरु? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हैदरबा, कहिड़ा हाल आहिनि अव्हांजा? हाल ख़ैर लॻो पियो आहे, तव्हां ॿुधायो। ऐं मां ख़ैर मोहम्मद खां पुछंदुसि त अदी मिसिस कहिड़ो कलर चूज़ कयो? मुंहिंजो थोरो ध्यानु हिन ऑरेंज कलर उन्हनि चूज़ कयो आहे, ठीकु आहे। ऐं हिन वक़्तु हा अदी फहमीदा तव्हां ॻाल्हायो पिया हिन वक़्तु भाण सईदाबाद मां। कहिड़े कलर जो बैलून चूज़ कयो पिया? रेड जी, रेड कलर तव्हां चूज़ कयो। ऐं बाक़ी बचा आहिनि ॿ बैलून, हिकु आहे येलो, ॿियो आहे पिंक। सो ॾिसूं था त कंहिंजे नसीब में अचे थो। लाइन ते शुक्रिया। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा हाल आहे? वाह फर्स्ट क्लास। तव्हां ॿुधायो केरु पिया ॻाल्हाइनि? शफ़ीक अमन बांसदाबाद। शफ़ीक भाउ, जल्दी ॿुधायो कलर कहिड़ो चूज़ था कयो भाउ? पिंक। पिंक, ठीकु आहे भाउ, पिंक कलर बि चूज़ थी वियो। बाक़ी बचो येलो। येलो, सो येलो कलर जो बैलून बि थी वियो। ऐं हिन वक़्तु आख़िरी कॉल हूंदी, हुन खां पोइ असां बैलून्स खे फाड़ींदासीं। टेन टेन। सो हिन वक़्तु हिन माइक खे बि ऑन कयो वञे। ला 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 ला
ला ला ला ला रू 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 ला 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 तू खसबा मुझी जिंदगी अधूरिया तो खसबा मुझी हर खुशी अधूरिया तुझो मुझो साथ वाही जिया दिल आए धड़कन जो तुझी मुझी दोस्ती जिया नदी ऐं किनारो नाहे हिन खां मिसल काई मूं छाती दुनिया समूरिया ईअं ई अवां ॾिसूं था आख़िरी कॉल कंहिंजी आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो जी केरु पिया ॻाल्हाए? अस्सलाम वालेकुम कोनेन फातिमा। वालेकुम सलाम कोनेन फातिमा, कीअं आहियो? कोनेन फातिमा अव्हां जे नसीब में आयो आहे येलो कलर, ठीकु आहे। ऐं हिन वक़्तु असां स्टार्ट वठंदासीं हिन रेड खां वठंदासीं स्टार्ट ऐं ख़बर पवंदी त हिन में छा लिखियल आहे। फहमीदा अदी हुगड़े जो रंग सही चूंडियो हा। ऐं हिन वक़्तु असां ईंदासीं येलो जे तरफ़ जेको कौनैन फातिमा जे नसीब में आयो। ऐं वरी ॿीहर कोशिश कजो। हाणे ईंदासीं पिंक। शफ़ीक बा चओ पंहिंजे नसीब खे। ऐं हिन वक़्तु मिसिस साले विन कयो आहे, खटी आयो ख़ैर सां। धरती वारन जो भी साथ ईअं ई असांजे शो जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते अचे पियो। ऐं वरी नेक्स्ट वीक अवां सां हाज़िर थींदासीं। ऐं तव्हांजा जेके गिफ्ट्स आहिनि उहे थोरे ई टाइम में उन्हनि जी लिस्ट ठही तयारु थियण वारी आहे। ऐं उन खां पोइ मां अनाउंस कंदुसि त अव्हांजा गिफ्ट्स अव्हां ताईं पहुचायूं पिया। सो तव्हां पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा कयो। ऐं माइक ही ऑन थींदो। वरी नेक्स्ट वीक हैदर तव्हां सां हाज़िर थींदो। प्यार तू मुंहिंजो साॻियो प्यार तू मूंखे यार छो विसारियो प्यार तू मुंहिंजो साॻियो ऐं हिकिड़ो उर्दू गानो बि मां आख़िर में वेंदे वेंदे अव्हां जे नज़र कंदुसि। छो त असांखे उर्दू स्पीक माण्हू बि असांजे शो में काफ़ी पार्टिसिपेट कंदा आहिनि ऐं उहे चवंदा बि आहिनि त तव्हां उर्दू गाना बि कॾहिं कॾहिं असांखे ॿुधाईंदा कयो। सो दिल हो गया है तेरा दीवाना
अब कोई जचता नहीं, नादान है समझता नहीं, बिन तेरे रहता नहीं। दिल हो गया है तेरा दीवाना, अब कोई जचता नहीं, नादान है समझता नहीं, बिन तेरे रहता नहीं। दिल हो गया है तेरा दीवाना, अब कोई जचता नहीं।